ध्यान धारे उस्तति करण लगो त हे सचा पातशाह दीन बंधु जीअं हाथीअ खे गिराह खां बचाए वरितो तीअं मुंहिंजी बि हिन वक़्तु रखिया करो ऐं कृपा निधान मूं आण ॼाणीअ में तव्हां साहिबनि खे घणो घटि वधि ॻाल्हायो आहे, सो कृपा करे मूंखे माफ़ करियो ऐं पंहिंजो विर्त सम्झी मूंखे हिन दैत खां बचायो। जेकी मां तव्हांखे चयो आहे सो दिलि में न कजो ऐं पाण सां वठी आए जी लज रखो। हेठिनी लोकनि जा मालिक पंहिंजो विर्त संभालियो। दीन दयालु सतगुरु भाई मर्दाने जी वेनती ॿुधी पहिरीं त खेसि दैत जे ॾंदनि खां बचायो, जो दैत जे वात मां हू अहिड़ो त दाणे वांगुरु संदर पेट में सवलाईअ सां घिरी वियो ऐं ॾंदनि जो जोर बि जोर कोन आयुसि, जरो बि जोर कोन आयुसि। तंहिंखां पोइ गुरु महाराजनि भाई पाले खे फरमायो त तूं हिते ई वेठो रहो त मां पहिरियां ई वञी मर्दाने खे छॾायां, जो रस्ते में हिकु दैत खेसि ॻी वियो आहे, हू पोइ घड़ी खन रखी उते अचिजांइ। श्री गुरु महाराजनि दास खे बचाइण लाइ दैत ॾांहुं रवाना थिया। दैत गुरुजन खे ॾिसी उमाल खणी वात में गिरकाईंसि। साहिबनि दैत जे पेट में वञी भाई मर्दाने खे दिलदारी ॾिनी ऐं तंहिंखां पोइ पंहिंजो शरीर खणी ॿिनि कोहनि में वधाई। राकस बि पंहिंजो पेट में पीड़ा ॾिसी पंहिंजो शरीर चइनि कोहनि में वधायो। वरी गुरु महाराजनि पंहिंजो शरीर वधाए अहिड़ीअ तरह जीअं दैत पंहिंजे शरीर वधाईंदो वञे तीअं महाराज बि शरीर वधाईंदा वञनि। आख़िर दैत पंहिंजी देही वधाईंदो 36 कोहनि ताईं वञी पहुतो ऐं पोइ निर्बल थी किरी पियो। आकाश में देवताऊं रड़ियूं ऐं पुकारूं करण लॻा ऐं साहिबनि जो प्रताप न सम्झी बेहाल थी विया। राकस बि कष्ट में दुखी थी पंहिंजे जीअण जी आशा छॾे ॾिनी ऐं अखियूं फाटी वियसि। मूर्छा थी ज़मीन ते किरी पियो, ॼण त मंदराचल पर्वत किरियो, जंहिंजे किरण सां गॾु वण ॿूटा दॿिजी चूरण थी पिया। जॾहिं दैत जा श्वास रोकिजी विया तॾहिं घणो लाचार थी पंहिंजा प्राण त्याॻियईं। देवताउनि ख़ुशि थी जय जयकार उचारे गुलनि जी वर्खा करण लॻा ऐं गुरु महाराज भाई मर्दाने समेत दैत जे पेट मां ॿाहिरि निकिता। उन्हीअ महल साहिबनि ईअं पिए सोभिया ॼण त श्री कृष्ण महाराज गोपिन सूदो अजगर जे पेट मां चीरे ॿाहिरि निकिता हुआ। दैत पंहिंजो शरीर त्यागे देवदेही पाती, यानी चतुर्भुज रूप में, कननि में कुंडल, पीलो पीतांबर पाए ॿई हथ बधी साहिबनि खे विनंती करण लॻो त हे करतार, तव्हां कलयुग में अवतार धारे मूं जहिड़ा पापी तारिया आहिनि। तव्हीं धर्म खे स्थापन करण वारा आहियो ऐं 10हों अवतार धारे हिंदू धर्म जो अवतार पिणु तव्हीं थींदा ऐं जेकी तव्हांजी शरण वठंदो सो जनम मरण जे फेरे खां आज़ादु थींदो। मुंहिंजो तव्हांखे वारो वार नमस्कार आहे। भाई मर्दानो इहो अचरज ॾिसी घणो हैरत में पइजी वियो। सचा पातशाह अंतर्यामी मर्दाने जो रुख ॾिसी दैत खे फरमाइण लॻा त ॿुधाए त तूं अॻे जन्म में केरु हुए ऐं हीअ जूण कीअं पातइ। तंहिं ते हू दैत चवणु लॻो त हे सतगुरु, मां त्रेता युग में राजा जनक विदेहीअ वटि रहियो हुउसि। हिकिड़े ॾींहुं राजा वटि के संत आया जिन लाइ मूं रसोई तयारु कई, पर स्वाभाविक मूंखे बुख घणो हलाक कयो, जंहिं करे मां हुन मां भोजन खणी संतनि जे खाइण खां अॻु में लिकाए वेही खाधो। राजा जनक त्रिकाल दृष्टिअ सां मुंहिंजी खता सम्झी वियो ऐं हुकुम कयईं त संतनि जी रसोई झूठी थी आहे, तंहिं करे उहा रसोई वञी चराहे में फिटी करियो ऐं मूंखे श्राप ॾिनाई त तूं वञी राकस जी जूण पाए। एतिरो ॿुधी मां दीन थी संदसि चरणनि ते किरी पियुसि ऐं चयोमांसि त कृपा करे ॿुधाए त मुंहिंजे
सराप जी अंत कॾहिं थींदी। तॾहिं राजा चयो त कलयुग जे हरि परमात्मा गुरु नानक देव जन जो अवतार धारे नाम जपण लाइ थींदो, तव्हीं उन जे मेलाप सां तुंहिंजो उद्धार थींदो। हाणे तव्हां साहिबनि जे मिलण करे मुंहिंजा कल्याण थिया। ईअं चई साहिबनि जे चरणनि ते किरी नमस्कार करे विमान में चढ़ी वैकुंठ धाम ॾे रवानो थियो। भाई मर्दानो अचरज में पंहिंजी ॿई हथ जोड़े साहिबनि खे विनंती करे चवणु लॻो त हे स्वामी, तव्हां कृपा करे इन राक्षस खे मारे मूंखे ॿाहिरि कढियो। पर ही राक्षस जंहिंजी देह 20 जोजन 36 कोहनि में हुई ऐं जंहिंजे किरण सां सभु वण ॿूटा दॿिजी चूरन थी पिया, तंहिंखां सवाइ जंहिं सॼी उमिरि जीव हत्या कई, तंहिंजो उद्धार जल्द कीअं थियो। साहिबनि फरमायो त भाई मर्दाना, हिन राक्षस अॻे जन्म में राजा जनक वटि रही संतनि जी सेवा घणे क़दुरु कई हुई, जंहिं करे जनम मरण खां आज़ाद थी वैकुंठ ॾे वियो आहे। संतनि जी सेवा कॾहिं बि नियफल नथी थिए। जेको जीव संतनि जे सेवा में पंहिंजो वक़्तु नेता प्रीतीअ था निभाइनि था, से सदाई सुखी गुजारनि था ऐं अंत में मुक्ति के प्राप्त थियनि था। बोल श्री गुरु नानक देव की जय। साची दरबार साहिब